नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां मिठी का खबर ॾींदा आहियूं। थरपारकर पुलिस तरफ़ा मंशात फ़रोशन खिलाफ़ कार्रवाई। 175 लीटर कचो शराब, 14 पेटियूं विक्सी, 90 ग्राम चरस ऐं 2 मोटरसाइकिलूं बरामद। 4 जवाबदार गिरफ़्तार, केस दाख़िल। SSP थरपारकर हसन सरदार न्याज़ी जी हिदायत ते पूरे ज़िले में मंशात फ़रोशन जे खिलाफ़ कार्रवाई जो सिलसिलो जारी। SHO नगर पार्कर जी कचे शराब जी भट्ठे ते छापो हणी 130 लीटर कचो शराब हथ करे वरितो। जवाबदार चन्नू वलद घीनो कोली खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस गिरफ़्तार जवाबदार जे खिलाफ़ नगर पार्कर थाणे ते मंशात एक्ट तहत केस दाख़िल कयो। SHO कलोई जे खुफ़िया इतला ते कार्रवाई। मंशात फ़रोश जवाबदार गुलाम मुस्तफ़ा उर्फ़ गली वलद अल्लाह बख्श लुंड खे गिरफ़्तार करे 14 पेटियूं विक्सी, 15 लीटर कचो शराब ऐं 1 मोटरसाइकिल बरामद। पुलिस गिरफ़्तार जवाबदार जे खिलाफ़ थाणो कलोई ते केस दाख़िल करे वरितो। SHO छात्रो इंस्पेक्टर हुसैन बख्श राजड़ खुफ़िया इतला ते कार्रवाई करे मंशात फ़रोश जवाबदार इशफ़ाक़ वलद मोहम्मद इब्राहिम मंगरियो खे 90 ग्राम चर्स बरामद कयो ऐं राइसगाह वलद पातो कोली वेठल अब्दुल गफ़ूर काइमखानी डलिया तालका खेपरो खे गिरफ़्तार करे 30 लीटर कचो शराब ऐं 1 CD मोटरसाइकिल बरामद कई आहे। पुलिस गिरफ़्तार कयल जवाबदार जे खिलाफ़ छाछड़ो थाणे ते केस दाख़िल करे वरितो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।